델리오의 선녀 माया और जो मेजबान अमिताभ बच्चन तव्हांजे लाइ ज़बरदस्त ऐं मुनफ़रिद गेम शो खणी आयो आहियां जंहिंजो नालो आहे कौन थींदो करोड़पति धोती खुदू कंगलो साहब तव्हांखे कौन थींदो करोड़पति में वेलकम अल्लाह ख़ैर कंदे अल्लाह ख़ैर करे अल्लाह बचन में शहर कंदे कीअं आहियो ख़ुशि आहियो तव्हां साईं अञा ताईं कंगलो खां वॾी देरि खां पोइ वॾी कोशिशनि खां पोइ बि बंगलो अॾाए न सघियुमि हा साईं बराबरि असांजी दुआ आहे त तव्हां करोड़पति थी वञो ऐं बिल्कुलु करोड़ खटी वञो अचो त पाण सां खेॾूं था कौन थींदो करोड़पति धोती जी त खुदू कंगलो साहब तव्हांखे मां रांदि जा उसूल ॿुधाए वञा पहिरियों हिन प्रोग्राम में तव्हांखे 3 लाइफ लाइन्स आहिनि सभ खां पहिरियां आहे फोन ऑफ फ्रेंड जंहिंमें तव्हां कंहिं बि पंहिंजे दोस्त खे या दुश्मन खे फोन करे सघो था ऐं ॿियो ऑप्शन आहे 50-50 जंहिंमां 2 सवाल कटिजी वेंदा 2 सवाल रहिजी वेंदा ऐं टियों आहे तव्हांजी जेको आहे उहो आहे वाइफ लाइन इन वाइफ लाइन तव्हां इस्तेमालु करे सघो था जंहिंमें तव्हां कंहिंजी बि ज़ाल सां ॻाल्हाए सघो था त पोइ शुरू कयूं हा साईं अल्लाह वाही जी त खुदू कंगलो साहब तव्हां खां पहिरियों सवाल आहे तव्हांजी कंप्यूटर स्क्रीन ते हिल साईं कंप्यूटर से काथे साईं हिते त कारी वारा कख लॻा पिया आहिनि कंप्यूटर जी सवाल नज़र न अची रहियो आहे स्क्रीन ते कंप्यूटर जी चई रहियो आहे त सवाल अचे न अचे स्क्रीन ते नाज़रीन सवाल ॾिसी रहिया आहिनि तव्हां दुविधा में न पओ सभ खां पहिरियों तव्हां खां सवाल आहे त जेकॾहिं तव्हांखे छप्पर फाड़े पैसा मिलनि त तव्हां छा कंदा ऐं ऑप्शन आहिनि ए पैसा मिलणु शुरू कंदा बी ज़ाल खे सॾु कंदा त पैसा मेड़े सी फाटल छप्पर खे ॾिसी आसमान ॾिसणु लॻंदा या डी ससु खे घर वञण जो किरायो ॾींदा मुंहिंजे ख़्याल में काफ़ी परेशानी में अची विया तव्हां साईं जेके सुवाल ॾिना आहिनि माना उनजो त न जेको तक़ाज़ा आहे सुवाल जो त उहो माना ठहकीअ थो चइनी में त मुंहिंजे ख़्याल में त पहिरियों छत जी मरम्मत कराइणु घुरिजे छो जो पीउ ॾा पैसा हूंदे सूंदे चवंदा त छत फाटल अथसि त इन जे करे हाल फ़िलहाल इन सुवाल खे ऑप्शन में न रखियो वञे इन करे मां सोचां थो त माना हा बसि मां ससु खे किरायो ॾींदुसि तूं वञ घर पंहिंजे तव्हांजे चवण जो मतिलबु आहे त ऑप्शन डी में तव्हां इहो या जेको आहे माना ससु खे घर मोकिलियो न छॾिणो जी त कंप्यूटर जी खुदू कंगले साहब जो चवणु आहे त मां ससु खे घर वञण जो किरायो ॾींदुसि इन लाइ हिननि जो ऑप्शन आहे डी बराए महिरबानी ऑप्शन डी खे लॉक कयो वञे ओ खुदू कंगलो साहब तव्हांखे इन सवाल जो जेको सही जवाबु ॿुधायो आहे इन जो सही जवाबु तव्हांखे ॿुधाईंदासीं हिकु ब्रेक खां पोइ ब्रेक खां पोइ प्लीज़ डोंट गो अवे विल बी बैक आफ्टर शॉर्ट ब्रेक कौन थींदो करोड़पति धोती वेलकम बैक दैवियो ऐं सॼो कौन थींदो करोड़पति धोती में अॼु असांजी हर चुक मौजूदु आहे खुदू कंगलो साहब ऐं हिननि ऑप्शन डी खे सिलेक्ट कयो हुयो ऐं खुदू कंगलो साहब तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इहो सुवाल हुयो ₹1 लख जो ऐं तव्हांखे मुबारक हुजे तव्हांजो जवाबु बिल्कुलु सही आहे तव्हांजो बिल्कुलु जवाबु बिल्कुलु सही हुयो ससु खे घर वञण जो किरायो ॾींदा मां बि ईअं ई कयां मूंखे मिली वञे बहरहाल खुदू साहब तव्हांजो जेको ॿियो सुवालु आहे उहो आहे $2 लख जो ऐं सुवालु आहे तव्हांजी कंप्यूटर स्क्रीन ते ही ऑप्शन गौर सां ॿुधो खुदू साहब ऑप्शन आहिनि ए छटीअ जी बी भणीअ जी या सी विग जी आख़िर में डी वार कटाइण जी सवाल मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे सम्झ में न आयो मां ॿीहर दोहरायां थो त गंजे माण्हूअ खे छाजी ज़रूरत हूंदी आहे भणीअ जी छटीअ जी विग जी या वार कटाइण जी गंजे खे ॿारनि जी ज़रूरत हूंदी आहे वारनि खे वरी फणी जी ज़रूरत हूंदी आहे त मुंहिंजो माना जेको आहे माना हिकु ख़्यालु त फणी ज़रूरत हूंदी आहे हा साईं फणी बिल्कुलु तव्हां लॉक कयो वञे इहो जवाबु हा साईं बसि हाणे छा कयूं बिल्कुलु कॉन्फिडेंस बसि ईअं ई आहे साईं हा बिल्कुलु तव्हांखे पंहिंजे पाण ते एतमाद आहे एतमाद अबे ते ई न आहे पर सही आहे त कंप्यूटर जी
खुदू कंगलो साहब चई रहियो आहे त ऑप्शन बी खे लॉक कयो वञे। जेकॾहिं तव्हां ऑप्शन बी जो इंतिखाब कयो त गलत हुजे। तव्हां चयो आहे ऑप्शन बी हणी त इहो बिल्कुलु सही जवाब आहे। तव्हांखे मुबारक हुजे, तव्हां 2 लख रुपया खटी चुका। अल्लाह बचन में सारत कंदो, अल्लाह बचन में सारत कंदो। असां बेवाह जूं दुआऊं थी वया। तव्हां घबरायो न, हीअ असांजो शो आहे अहिड़ो। मुंहिंजो नालो आहे कोन थींदो करोड़पति धोती। ऐं हाणे खुदू साहब बिल्कुलु तव्हां तयारु आहियो 3 सवाल जे लाइ? हा साईं, हा पुछो। जी, त कोन थींदो करोड़पति में तव्हां खां सवाल आहे तव्हांजे कंप्यूटर स्क्रीन ते। सवाल आहे त घर में सभ खां वधीक कहिड़ी शइ जो इस्तेमालु वधीक थींदो आहे? ऐं ऑप्शन आहिनि ए ॾोही, बी मुड़ुस, सी लोटो या डी वरी बि मुड़ुस। इहो तव्हां हेॾे होॾे इशारा न कयो, छो जो तव्हांखे प्रोग्राम ॿाहिरि कढी। मां सही कंट्रोल कयो। इहो हथनि ते तव्हां छा अकल जुलिया करे रहिया आहियो? न सही, हथ खाली लॻा पिया, अहिड़ी ॻाल्हि न आहे। मां हथनि से ॾिसी अहसास थो थिए त माना घर में मां ई इस्तेमालु थींदो आहे। मतिलबु साईं मां जो ऑप्शन हाणे कहिड़ो ई आहे, बहरहाल माना घर में मुड़ुस इस्तेमालु थींदो आहे। मां जेतिरे क़दुरु ॾिठो आहे त मुड़ुस माना हा त पोइ तव्हांखे बिल्कुलु पंहिंजे पाण ते एतवार आहे। इन जो त पक आहे। कंप्यूटर जी खुदू कंगलो साहब सिलेक्ट कयो आहे जवाब डी वरी बि मुड़ुस। हुननि खे लॉक कयो, हुननि खे ॿुधायो त हिन जवाब सही आहे या ग़लति। त खुदू कंगलो साहब मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त 3 लख तव्हां पहिरियां खटी चुका हुया ऐं हिन वक़्तु तव्हां 3 लखनि जा मालिक थी विया आहियो। बहरहाल खुदू कंगलो साहब तव्हांजी कंप्यूटर स्क्रीन ते ॿियो सवाल अची रहियो आहे। सवाल आहे त हीउ जेको मुंहिंजो तव्हां गेटअप ॾिसी रहिया आहियो, इहो केटीएन जे कहिड़े महान मेकअप आर्टिस्ट गेटअप कयो आहे? ऐं ऑप्शन आहिनि ही ए अयाज़ शाह, बी इज़हार जोयो, सी सलीम बंगाली या डी शुमैला। माना मुंहिंजी जेकी माना ख़्याल आहे जेको आहे त जेको आहे सो सलीम बंगाली साईं। सलीम बंगाली बिल्कुलु श्योर? हा साईं, सलीम बंगाली खे लॉक कयो वञे। वाक़ई साईं लॉकअप कयोसि। ऐं तव्हांजो इहो जवाब बिल्कुलु सही आहे। तव्हांजो पीउ ॾाढो इंटेलिजेंट आहे। ईअं थोरो चरियो आहे, माफ़ कजो। बहरहाल खुदू कंगलो साहब तव्हांखे मुबारक हुजे, तव्हां 4 लख रुपया खटे वरिता आहिनि ऐं इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु बि ख़तमु थी रहियो आहे। सो 4 लख रुपया त असां वटि कोन्हनि, बाक़ी चओ त हीअ धोती तव्हांजे हवाले कयूं, छो जो असांजे प्रोग्राम जो नालो आहे कोन थींदो करोड़पति धोती। त देवी हुई सजणो, असांजो प्रोग्राम कोन थींदो करोड़पति में हिन वक़्तु ताईं को बि करोड़पति न थियो आहे। असांजी कोशिशि आहे त इनशाअल्लाह को बि हिन प्रोग्राम में करोड़पति न थिए। सो खुदू कंगलो साहब तव्हांखे इहा धोती मुबारक हुजे। अचो त मां तव्हांखे पंहिंजे हथनि सां पारायां। बधरायो, पारा वञे बधरायो।